घोटकी में खबर ॾींदा हलो त बी सेक्शन थाने जी पुलिस खुफिया इतला ते कार्रवाई कंदे क़तल केस में घुर्बल एक जवाबदार दीन मोहम्मद वल्द मोहम्मद खान मक्सी के गिरफ्तार करे वरतो। याद रहे त कुछ ॾींहं पहिरियां ॻोठ बादल मक्सी में चईन साथियुनि सां गॾिजी ॿिनि सगन भाइरनि सागर मक्सी ऐं साजन मक्सी वल्द इनायत मक्सी के गोलियूं हणी क़तल कयो वियो हो। जंहिंखां पोइ बी सेक्शन थाने जी पुलिस कार्रवाई कंदे एक जवाबदार दीन मोहम्मद मक्सी के गिरफ्तार करे लाकअप करे छॾियो वियो। होॾां पुलिस जो वधीक चवण हो त क़तल में मुलविस इरशाद मक्सी, उस्मान मक्सी, यासीन मक्सी, रज़ा मोहन मक्सी जी गिरफ्तारी लाइ छापा हया पिया वञनि। खेनि जल्द गिरफ्तार कयो वेंदो। असांजो तमाम हैदराबाद कासमाबाद वारनि लाइ ख़ुशख़बरी, सुमरो वॉलपेपर हैदराबाद कासमाबाद में दुकान खुली वियो आहे ऐं राब्ते लाइ रांझन अली सुमरो साहब है, उनजो हेठी लिंक ते नंबर न लाइ तव्हां ज़रूरु राब्तो कंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।